मेंबर्स के जेको साॼो सूमर शइ में वठी हैदराबाद जामशोरो रोड ते 1960 वारे ॾहाके में 54 एकड़नि ते मुश्तमिल हाउसिंग सोसाइटी जो बुनियादु विधो वियो, जंहिंमें 453 मेंबरनि खे प्लाट जारी कया विया। मगर 1987 में पुलिस डिपार्टमेंट ऐं कोऑपरेटिव सोसाइटी में तज़ाद साम्हूं आयो ऐं मामिलो हाई कोर्ट में पहुतो, जिते कोऑपरेटिव सोसाइटी इहो केस खटे वरितो। जंहिंखां पोइ 2012 में कोऑपरेटिव सोसाइटी जे करप्ट ऑफिसरनि जाली मेंबर जोड़े इलेक्शन कराइण जी कोशिशि कई, जंहिं ते असल मेंबरनि अहिड़ी शिकायत नेब ॾांहुं मोकिली। नेब संजीदगी सां मामले खे ॾिसंदे मुलवस माण्हुनि खे जेल हवाले करे छॾियो। मगर अफ़सोस सां चवणो थो पवे त डिपार्टमेंट अंदरि बदनीयत कुझु कार्यनि रिढनि जे करे न्यूट्रॉन कोऑपरेटिव सोसाइटी जे असल मेंबरनि जो रिकॉर्ड बि पेश न कयो वियो, जंहिं ते कोर्ट सगोरी गिरफ़्तार थियलनि खे आज़ादु करे छॾियो। हिन सॼे किसे में ड्रामाई अंदाज़ तॾहिं आयो जॾहिं जाली 135 मेंबरनि सिंध हाई कोर्ट में इलेक्शन लाइ दरख़्वास्त ॾिनी। अदालत सगोरी जॾहिं हिकु भेरो वरी कोऑपरेटिव डिपार्टमेंट जे कामोरनि खे घुरायो त उन्हनि अदालत सगोरी खे असल मेंबरनि जी आगाही न ॾिनी, जेका बदनीयत ते ॿधल हुई। कोर्ट सगोरी साबत अली शाह खे इलेक्शन कमीशन मुक़ररु कंदे इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो ऐं उनखे बि 3 साल गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं इलेक्शन नाहे कराई वई। न्यू कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी ते कब्ज़ा माफ़िया पारां वॾा बंगला, पेट्रोल पंप ऐं माल जा वाड़ा ठही चुका आहिनि। ज़रियनि मां मालूम थियो आहे त सब रजिस्ट्रार साजिद सूमरो ऐं संदसि आला ऑफिसरनि न्यू टाउन कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जा केतिरा ई प्लाट भुॻड़नि मुठि एवज़ विकिरो करे छॾिया आहिनि। ॿिए पासे असल मेंबरनि पारां मुदई हुमैर नाज़ खे अटार्नी पावर ॾेई एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल हैदराबाद में पिणु दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे, जंहिं ते कोर्ट सगोरी एंटी इंक्रोचमेंट फोर्स खे हुकुम ॾिनो त सरज़मीन ते वञी ज़मीनी सूरत हाल खां आगाह कयो वञे। जंहिंखां पोइ फोर्स जे कुझु ऑफिसरनि ऐं एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल हैदराबाद में मुदई जो वकील ज़ुल्फ़कार अली सातो ऐं मेंबरनि पारां विज़िट कयो वियो, जंहिंजी रिपोर्ट अॼु कोर्ट सगोरी में जमा कराई वई, जंहिं ते कोर्ट सगोरी नोटिस जारी कंदे केस एडमिट करे छॾियो। MNN-TV जी टीम एडवोकेट ज़ुल्फ़कार अली सातो वटि पहुती त उनजो चवणु हो तव्हांजी वॾी महिरबानी MNN-TV जी, जंहिंजी टीम जेका असांजे ऑफिस में अॼु कई आहियो। ऐं असुलु हक़ीक़त इन एंटी इंक्रोचमेंट जे केस जे बिनिस्बत जेको मुस्मात हुमेरा नाज़